माहौल दोस्त प्लास्टिक जी थैलिन ते पाबंदी वारो मामलो। एडमिनिस्ट्रेटर KMC सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं कानूनी सलाहकार सिंध बैरिस्टर मुर्तज़ा वहाब पंहिंजे जारी वीडियो बयान में चयो आहे त प्लास्टिक जी थैलिन ते पाबंदी हिन महीने 15 जून खां शुरू थी वई आहे। शहरी दुकानदार वापारी ऐं सनअतकार पाबंदी खे यकीनी बणाइण लाइ पंहिंजो किरदार अदा कनि। इन सिलसिले में समूरा स्टेक होल्डर ज़िले इंतज़ामिया हुकूमती इदारा ऐं KMC सां ताउन कनि। माहौलियात जा माहिर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त प्लास्टिक जूं थैलियूं माहौलियाती आलूदगी जो वॾो सबबु आहिनि। बरसाती नाला बंदि थियण जो वॾो सबबु प्लास्टिक जूं थैलियूं बि आहिनि। प्लास्टिक जी थैलियुनि खे ज़ब्त करे लाॻापियल विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। शहरी प्लास्टिक जी थैलियुनि जे इस्तेमाल खां पासो कनि।